जी नाज़रीन, मां हिन वक्त मौजूद आहियां चिल्ड्रन पार्क सकरण में, जिते सिंध एजुकेशन वेलफेयर एसोसिएशन पारां एक सेमिनार रखियो है, जागरता सेमिनार, जंहिंमें शुगर कॉन्फ्रेंस, अदबी कॉन्फ्रेंस, तालीमी कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई है। जॾहिं त थैलेसमिया ॿारनि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कयो वियो आहे। जॾहिं त आख़िर प्रोग्राम जी पुॼाणी ते सूफ़ी राग रंग जी महफ़िल आहे। अचो त हिते जे महिमान ऐं मेज़बाननि खां पुछूं था त उहो जो कि हिन प्रोग्राम जे बारे में छा था चवनि। मूंखे इंतहाई ख़ुशी थी आहे, सेवा जे तरफ़ां दोस्तनि बहितर खां बहितर प्रोग्राम कयो। हिन प्रोग्राम में मैसेज इहो त गवर्नमेंट जो जॉब तमामु ज़रूरी आहे, पर इहो मुश्किल आहे हर कंहिं माण्हू लाइ। हींअर जेके इकोनॉमिकली जेके सूरत हाल थिए पई, उन में सभ खां जेका बहितर शइ आहे स्किल। तव्हां वटि मुख़्तलिफ़ दोस्तनि तव्हांखे ॿुधायो त हुनरमंदी सां माण्हू पंहिंजी ज़िंदगी बहितर करे सघंदा। तव्हांजे थ्रू ऐं मैसेज दोस्तनि खे ॾियां त स्टडी सां गॾोगॾु तव्हांजी जेका स्टेमिना आहे पंहिंजे स्किल ते तव्हां ख़र्चु कयो, त जीअं मुल्क ऐं असीं तरक़ी करे सघूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे नालो आमना मेमण, आम चेयरपर्सन है सिंध एजुकेशन वेलफेयर एसोसिएशन जी। जीअं त अॼु असां जी जेका ऑर्गेनाइज़ जी शुरूआती सकरन खां स्टार्टअप वरितो हो, जेको एजुकेशन ते सॼो टोटल कमु हो ऐं जेको वुमेन एम्पावरमेंट करणो हो। त अॼु असांजो हिते होम ग्राउंड ते इवेंट करण जो मक़सदु ई इहो आहे त असां जेका यूथ आहे उनखे अवेयरनेस ॾेई सघूं एजुकेशन जे हवाले सां या स्पोर्ट जे हवाले सां, ऐं उन्हनि खे एप्रिसिएशन अवॉर्ड ॾिना वञनि ताकी उनजी वधि खां वधि कमु करण जी जिसजू पैदा थिए ऐं उहो अॻियां हली पंहिंजे फ्यूचर में कामयाबु थी सघनि। थैंक यू वेरी मच। साईं सिंध एजुकेशन वेलफेयर एसोसिएशन सेवा पारां ही सेकंड इंडस फेस्टिवल आहे ऐं उन खां अॻु में असां पंहिंजो फस्ट इंडस फेस्टिवल जेको आहे काज़ीअमद में कयो, ऐं अॼु जेको आहे सो पंहिंजो सकरन में फेस्टिवल करे रहिया आहियूं, जंहिंमें 3-4 निशस्तूं आहिनि। यूथ जी आहे, आबादगारनि जी आहे, वापारियुनि जी आहे, ऐं उन खां पोइ शुगर कचहरी आहे। उन खां पोइ इंशाअल्लाह ताला सकाफ़ती पंहिंजो राग रंग आहे, ऐं तंज़ीम जेको आहे पंहिंजे जेको कमु आहे उहो पंहिंजो सकरन जे शहर खे हिकिड़ो सकाफ़ती शहर बणाइण लाइ कोशिशि आहे। ऐं असां चाहियूं था त हिते इल्मी, अदबी, सकाफ़ती सरगर्मियूं वधनि, त जीअं असांजो नौजवान बि बाशऊर थिए ऐं असांजे ॿियनि माण्हुनि खे बि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त मां सेवा जे तंज़ीम खे मुबारकबाद पेश करियां थो, ॼण अहिड़ो बहितरीनु एजुकेशनल प्रोग्राम सकरन शहर में कयो। ऐं इहो चवंदो हलां त असां कल्चर डिपार्टमेंट हर वक़्तु अहिड़नि प्रोग्रामनि में सिंध जे माण्हुनि सां गॾु हूंदो। रहीम। अॼु ही असां वटि सकरन में सेवा जे तरफ़ खां हिकिड़ो काउंसलिंग या असांजे नौजवान खे अवेयरनेस ॾियण जो हिकिड़ो प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें असांजे प्रोफेसर साहबान या जेके पंहिंजी फील्ड जा एक्सपर्ट्स हुया, उन्हनि पंहिंजी जेका हुननि जी लाइफ जा एक्सपीरियंसिस गुज़रिया आहिनि उहे हुननि शेयर कया, जंहिंमें हुननि जो हार्ड वर्किंग, हुन जो कंसिस्टेंसी, कंटिन्यूअस स्ट्रगल हुननि जो रहियो। ऐं हीअ असां नौजवाननि जे हिसाब सां अहिड़ा प्रोग्राम्स थियणु खपनि। ऐं सलाम थो पेश कयां सेवा ऐं साईं कुर्बान शाह ऐं साईं महबूब शाह वारनि खे, जिन हिन पंहिंजे ख़िते जे माण्हुनि जी हीअ बि हिकिड़ी तमामु वॾी ख़िदमत कई आहे ऐं उन्हनि खे प्रॉपर गाइड कयो आहे। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोको ही प्रोग्राम जेको असां मुनक़द कयो आहे वन डे इंडस फेस्टिवल, उन में असांजा मुख़्तलिफ़ जेके सेक्शन्स हुआ, जंहिंमें असांजा माहिर जिन असांखे पंहिंजूं तजवीज़ूं ॾिनियूं, पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायूं। ख़ासि करे ऐं शुक्रगुज़ार आहियां उन्हनि नौजवाननि जो जेके सकरन जा नौजवान आहिनि, जेके मुख़्तलिफ़ शोबनि में हितां खां पढ़ी ऐं हाणे वॾनि उहिदनि ते पहुता आहिनि। ऐं असां उमेद था करियूं त उहे दोस्त जेके सो पंहिंजी ख़िदमत, पंहिंजे इलाइक़े जी, पंहिंजे तहलके जी ख़िदमत कंदा। गॾोगॾु ऐं बेहद ई शुक्रगुज़ार आहियां असांजी जेका मीडिया आहे, ख़ुशूसन साईं असांजो काज़ी जावेद सनाई साहब, जिन असांजो हमेशह असां साथ रहियो आहे। रुगो सभ खां पहिरीं त इबरत जे दोस्तनि जी महिरबानी, ख़ासि करे साईं असांजो काज़ी जावेद सनाई साहब, उन सां गॾु साईं कुर्बान शाह ऐं साईं महबूब शाह वारनि जी महिरबानी, जिन एॾो ज़बरदस्त प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजे सकरन सां वाबस्तगी या शहीद बेनज़ीराबाद पर पूरी सिंध सां मुख़्तलिफ़ शोबनि सां जिन जी वाबस्तगी, उन्हनि सभिनी एक्सपर्टीज़ खे हिते घुरायो ऐं असांजे यूथ खे हिकिड़ो मोटिवेट करण जे लाइ, उन्हनि जी जेका स्ट्रगल आहे उनखे अञा वधीक उत्साह पैदा करण लाइ हुननि हिते इहो प्रोग्राम रखियो ऐं लेक्चर प्रोग्राम रखियो।
सेवा ऐं कल्चर डिपार्टमेंट वारनि जो जेको प्रोग्राम आहे उन में शिरकत करे ॾाढो मज़ो आयो। तमामु सुठो प्रोग्राम, मुसलसिल प्रोग्राम खे 2 कलाक ॿुधण जो मौक़ो मिलियो। काफ़ी दोस्तनि पंहिंजा तजुर्बा ॿुधाया, उहे जेके ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां जेके गुज़रिया ऐं पंहिंजी मंज़िल माणी आहे, उन्हनि पंहिंजो प्रोग्राम ऐं तजुर्बा ॿुधाया। ॾाढी सुठी जहिड़ी ॻाल्हि। ऐं मां चवंदुसि त इहे सिंध जे हर तालुके में, हर ज़िले में इहो प्रोग्राम थियणु खपनि। ऐं इन सां नौजवाननि जी जेका असां उत्साह थींदी, रहनुमाई थींदी। तमामु सुठी ॻाल्हि। प्रोग्राम जेके मुनक़िद कयो आहे उन दोस्तनि साईं महबूब शाह, साईं कुर्बान अली शाह, साईं शेर मोहम्मद मर साहिब खे मुबारक। जेको प्रोग्राम साईं महबूब शाह, साईं कुर्बान शाह सेवा जे तरफ़ खां करायो आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी। ख़ुशी इन ॻाल्हि थी त सभई दोस्त जिन ॻाल्हायो तमामु बहितरीनु ॻाल्हायो, असांखे वॾी ॼाण मिली, हर फोरम जी असांखे ॼाण मिली। असीं इहो सभिनी दोस्तनि जा निहा जी शुक्रगुज़ार आहियूं। ऐं ख़ासि आऊं ॿियनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे अहिड़ा प्रोग्राम करायो ऐं उन में पंहिंजी अचणु विसारींदा न। हीअ तमामु बहितर शहर जे लाइ प्रोग्राम आहिनि, हिन में ॼाण मिले थी ऐं सभिनी खे ख़बर पए थी। ऐं सभिनी दोस्तनि जो निहायत जी शुक्रगुज़ार आहियां। ख़ासि तौर सां बि दोस्तनि जो निहायत जी शुक्रगुज़ार आहियां जिन सदाईं अहिड़नि प्रोग्राम खे कवरेज ॾिनी आहे। जी भुट्टो बेनज़ीर। महिरबानी। तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिते चिल्ड्रन पार्क में सेकेंड इंडस फेस्टिवल में, जिते जे महिमाननि ऐं मेज़बाननि पारां वीचार कया, जॾहिं त हिते मुख़्तलिफ़ सेशननि सां गॾु थैलेसीमिया जे ॿारनि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप लॻाई वई हुई। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्लाह सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।